पाना CMW आहे THQ छाछरो ऐं असांजे मुताबिक़ इहो त असांखे रेगुलर कयो वञे, असांखे रुलाइनि पिया ऐं ना ई असांखे सैलरी ॾियनि पिया। ऐं ॿी ॻाल्हि आहे त असीं वञूं था DHO ऑफिस, 5 महीना थी विया आहिनि, असांखे सैलरी कोन थी आहे। छा पिया चवनि था त तव्हांजो लेटर कोन आयो, सबर कयो, तव्हां ड्यूटियूं करियो, तव्हां एबसेंट न रहो, एबसेंट थींदा त तव्हांखे सैलरी कोन मिलंदी। ऐं ईअं असांखे ज़बरदस्ती ड्यूटियूं वठनि पिया। ऐं DHO ऑफिस वञूं था, असां इंचार्ज खे चऊं था, उहो चयो त असांखे ख़बर कान्हे, मथां लेटर आयो कोन आहे, तव्हां महिरबानी करे ड्यूटी करियो। मसइलो कहिड़ो आहे? जी, मुंहिंजो नालो CMW लता ऐं असांजो अदा मसइलो इहो आहे त गुज़िरियल 3 सालनि खां असां थरपारकर जूं नियाणियूं जेको IB क्लियर पास आहियूं, उहा 3 सालनि खां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियूं, जंहिंमें इहा आहे त असांजी सैलरी आहे कंटिन्यूसली महीने टू महीने, उहा बि बेसिक पे आहे 25,000, उहा बि नथी मिले, जंहिंमें असां 5 महीननि खां बिना अथॉरिटी, बिना ऑफिशियली लेटर जे ड्यूटी करे रहिया आहियूं, जंहिंमें न असां वटि को ऑफिशियली प्रूफ आहे, न का सबूत आहे, न ई असां वटि का सैलरी आहे। असांजी थरपारकर जे मुलाज़िमनि खां इहा ई आहे त असांजी सैलरी ॾिनी वञे। जी नाज़रीन, तव्हां थर में कमु कंदड़ मिडवाइफ औरतुनि जो मसइलो ॿुधा। हिननि जो चवणु आहे त असांखे रेगुलर नथो कयो वञे, असांखे टाइम ते पघारूं नथियूं ॾिनियूं आहिनि। हिननि सिहत खाते ऐं उनजे वास्तेदार हुकम खां मुतालबो कयो त हिनखे रेगुलर करे मुस्तक़िल करे पघार ॾिनियूं आहिनि। नंदलाल लोहाणो, इबरत न्यूज़, मिठी थरपारकर।